अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आशिक ज़हर प्याक वे ॾिसीअ वेसन घणो कड़े ऐं कातिल जा हू हमेशा हिराक तोड़े चिकन चाक तबे आहन सलिन आमसी। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थी दुनिया जी कुंड कुड़च ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिणी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 3 जनवरी 2021 छंछर जे ॾींहुं सोचनि जे सुरहान जहिड़ो प्रोग्राम सोच वीचार साण करे आवां जी ख़िदमत में हाज़ुर आवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अवां सभिनी लाइ इहा ई दुआ जिते हुजो सुख सलामती सां हुजो कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो। हूं त ज़िंदगी में इंसान घणो उत्तम आहे पर जेकॾहिं गौर वीचार कजे त उन खां बि उत्तम इश्क आहे। उहो इश्क जंहिं बाबति जॾहिं भिट जे भिटाए खां पुछियो वियो त इश्क छा आहे तॾहिं चयाई इश्क आहे नाग ख़बर खाधनि खे। वरी इश्क ते ग़ालिब ईअं चई ॾिनो इश्क ने ग़ालिब नकमा कर दिया वरना हम भी आदमी थे काम के। पर तंहिं हूंदे बि पाण माण्हू इश्क खे उत्तम इन करे सम्झूं था इश्क उहो जज़्बो आहे जेको माण्हू खे जीअण सेखारे थो ऐं उहो इश्क जो जज़्बो आहे जेको काणे खे राणो बणाए थो ऐं उहो इश्क आहे जेको मारे खे मारी बणाए थो। ऐं उन इश्क जूं कैफ़ियतूं ईअं बि हूंदियूं आहिनि जो माण्हू महबूबनि ॾे सफ़र कुझु ईअं कंदो आहे जीअं भिट जो भिटाए फरमाए थो हथें पेरें मुनणे हलज साण हीअं इश्कारी जाम जो निभाए नीअं जा जा थिए जीअं तां पाड़ज कोम पुनूसी। हक़ीक़ी ऐं मजाज़ी इश्क खां वेंदे इश्क जा केतिरा ई क़िस्म छो न हुजनि पर उत्तम इश्क धरती सां आहे उत्तम इश्क वतन सां आहे। वतन जा आशिक़ मिटी में मिली वेंदा आहिनि फायूं ऐं दार क़बूलींदा आहिनि पर वतन सां बेवफ़ाई नाहिनि कंदा। हूअ सरापा इश्क बड़ी जीअंदा आहिनि ऐं वतन ते नई तारीख़ जोड़े वेंदा आहिनि। ऐं पोइ जिन बि आशिक़नि वटि इश्क ईंदो आहे उहे इश्क जी आजियां कुझु हिन रीति कंदा आहिनि जीअं अलण फ़क़ीर चवे थो यारा जीअं आयो झोल भरे।
चमेली वलदस रही से जबरे ओ सुरई से जबरे कोई कीअं करे इश्क असां वटि यारां जीअं आयो झोल भरे इश्क असां वटि यारां जीअं आयो झोल भरे जंहिंजा नेठा नेण जीअं जंहिंजा नेठा नेण जीअं ओरण में राति ठरे असां वटि यारां जीअं आयो झोल भरे इश्क असां वटि यारां जीअं आयो झोल भरे तंहिंखां कीअं जुदा थी तंहिंखां कीअं जुदा थी सरतियूं कीअं सरे अल्लाह सरतियूं कीअं सरे कोई कीअं करे इश्क असां वटि यारां जीअं आयो झोल भरे आयो झोल भरे इश्क असां वटि यारां जीअं आयो झोल भरे 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 ओ कोई कीअं करे हे ख़ूबसूरत आवाज़ हो अलण फ़कीर जो अमी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं असीं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश करे रहिया आहियूं सोच वीचार जे हिन सफ़र में अव्हां सां अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी पाण ॼाणूं था वक़्त जी वीर अलाए त केतिरनि इंसाननि खे पाण सां गॾु खणी वई ऐं जेको सिलसिलो अॼु बि जारी आहे डॉक्टर आकाश अंसारी चयो हो महबूब माण्हू था मरंदा वञनि आहे छो न आख़िर इन्ही जो को हल जी हा सिंधी ॿोली जो ख़ूबसूरत शाइर इस्माइल उदासी बि विछड़ी वियो इस्माइल उदासी बाबति पंहिंजे मज़मून में साहिल सिकंदर जरवार लिखे थो शाइर ॿोलियुनि जा सफ़ीर हूंदा आहिनि जिन जी शाइरी जी हर सिट का सदा हूंदी आहे शाइर वतन जे मारवड़नि खां विदे काइनाती हुस्नाकियुनि फितरती मंज़रनि समाजी पीड़ाउनि मोहबतनि वेसाघातियुनि उदासियुनि ऐं तकलीफ़ुनि में लिखंदा आहिनि अहिड़नि शाइरनि जी क़तार में लाड़ पट जो महबूब शाइर इस्माइल उदासी पिणु बीठल आहे इस्माइल उदासी जो असुलु नालो त मोहम्मद इस्माइल आहे पर मोहबत जी चोट लॻण खां पोइ हूअ इस्माइल उदासी बणिजी वियो बदीन ज़िले जे खुरवा शहर में अली मोहम्मद मलाह जे घर में जनम वठंदड़ मोहम्मद इस्माइल गुरबत सबबु तालीम हासिल करे न सघियो पाण बुनियादी तौरु अवामी तहरीक सां सलाहियल रहियो रसूल बख्श पलीजे ऐं फाज़ल राहू सां विझड़ाए हुजण करे उदासी जो इल्म सां चाह वधियो ऐं पंजनि दोस्तनि खां लिखणु ऐं पढ़णु सिखियो इस्माइल उदासी बाक़ाइदा शाइरी जी शुरूआत 1977 खां कई ऐं पहिरीं शाइरी
तहरीक रिसाले में छपी। मोहम्मद इस्माइल 1955 में जनम वरितो। संस बाबा हारपे जो कम कंदो हो। ग़रीबी हालत हुजण करे हुन तालीम ते ध्यानु न ॾिनो ऐं ॿी ॻाल्हि त उन वक़्त में स्कूल बि तमामु परे हूंदा हुआ, तंहिं करे माइट ॿारनि खे पढ़ण लाइ न छॾींदा हुआ। ईअं ई मोहम्मद इस्माइल खे पढ़ण जो मौक़ो न मिली सघियो। साईं इस्माइल जो शाइरी में उस्ताद बाकर सनाई सन वारो आहे। हुन 1978 में साफ़िन जी तहरीक दौरान गिरफ़्तारी पेश कई ऐं 6 महीना जेल में पिण रहियो। हुन जेल में केतिरा ई किताब पढ़िया। मोहम्मद इस्माइल अवामी तहरीक में हुजण करे MRD तहरीक में निमाया रहियो। संदसि लिखियल ही शेर तमामु घणो मशहूरु थियो। मोरे मेहड़ ऐं दादू में ढाटीड़ा पुट ढोल कुठा, रत में रंगियल राणनि जा भेणनि भुणकी लाश ॾिठा। उहो गीत लिखण खां पोइ हुनखे ॿीहर 12 महीना सज़ा लॻी ऐं वरी जेल भुॻियो। उदासी जा 2 किताब छपियल आहिनि, जंहिंमें ढाटीड़ा पुट ढोल ऐं दास्तान बेनज़ीर शामिल आहिनि। उदासी कहाणियूं पिण लिखियूं। जेल दौरान हुनजो ज़ियाज ज़ुल्म ते लिखियल ही शेर पिण मशहूरु वियो हो त ज़ुल्म ज़ियाजो ज़ोर वठी वियो ऊंदह कारी बाट, कारा चकर पागल खाना फेरे ॾिठासीं फांसी घाट। जेल दौरान हुनजो शहीद फाज़ल राव सां ख़ूब कचहरियूं थियूं। फाज़ल चवंदो हो त उदासी पाण खे मरणो नाहे पर दुश्मन खे मारणो आहे। उदासी दुश्मन सां मुहाॾो अटकाइण ॼाणंदो हो। हू लिखे थो, इनकार में ताक़त वॾी, इक़रार हीणो थो लॻे, ग़म पचाइण में आ मज़ो, इज़हार हीणो थो लॻे। उदासी जी शाइरी में का उन्ही ॻाल्हि इसरार जी लॻे थी। संस शाइरी भले घणी भिटाए जी शाइरी जा आयतूं न हुजे, पर पोइ बि किन दिलनि जी अकासी ज़रूरु करे थी। उदासी जी शाइरी ते इब्राहिम मुंशी जो वॾो असरु रहियो आहे। दिल जे आरज़े सबबि विछड़ी वियल ख़ूबसूरत शाइर हमेशह यादि रखियो वेंदो। मुस्तफ़ा अयाज़ महरी लिखे थो, उदासी बि हलियो वियो ही जहान छॾे। जंहिं सिंध खे का मयार न ॾिनी, हुन कॾहिं ईअं न चयो त हुन जमहूरियत लाइ जेल काटिया हुआ। हुन कॾहिं बि पंहिंजी क़ौमी शाइरी खे केश न करायो। बदर अबड़ो खां अमर जलील ताईं हुनजा दोस्त हुआ, पर हुन कॾहिं वॾे लेखक हुजण जी दावा न कई। हुन गुमनामी में गुज़ारियो, ग़ुरबत में गुज़ारियो। हुनजी झूपड़ी हुन लाइ कंहिं महल खां घटि न हुई। हा, इस्माइल उदासी मलाह जहिड़ा ख़ुददारी पंहिंजी आख़िरत बि उजरी रखनि था। न त हाणे घणा झूना ऐं बाग़ी शाइर माई ढाई वांगुरु इमरान ख़ान अॻियां बि ॾोरो ॻाइनि था त बिलावल अॻियां बि। बादल जियां वसंदो वियो, गुल बहारनि खे ॾेई चंडो उलही वियो, राति तारनि खे ॾेई सिंधूअ जियां गुज़री वियो, उन किनारनि खे ॾेई चंडो उलही वियो। ॾढो जेॾो वॾो ॾढो जेॾो वॾो ॾढो जेॾो वॾो ॾुख आहे तंहिंखां वॾो पूरियो वारो वॼाए, पूरियो वारो वॼाए, ख़बर यारनि खे चंडो उलही वियो, राति तारनि खे ॾेई चंडो चंडो सुहिणो चंड चंडो जो साईं जो चंडो 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 उलही वियो, राति तारनि खे ॾेई सिंधूअ जियां गुज़री वियो, उन किनारनि खे चंडो उलही वियो। काक में कोई न महाराज खाइण पई अचे, काक में कोई न काक में
कोई न महरात खाइण पई अचे हुरियो हीअं रोटी राणो हुयो हिकु महारन खे हीअं रोटी राणो हुयो राणो राणो महारन खे चंदो लहियो याद में दिया जलाए रोशनी यारो कयो याद में दिया जलाए याद में दिया जलाए रोशनी यारो कयो उदासी ऐं उजागा हू उदासी ऐं उजागा ॿियो विसारन खे ॿियो विसारन खे चंद हो चौधरी जो चंद हो सुहिणो सुहिणो चंद चंद हो सुहिणो सुहिणो चंद सुहिणो सुहिणो चंद चौधरी चंद हो चंद हो लहियो रात तारन खे सिंधूअ जियां गुलरी वियो उन किनारन खे चंद हो लही वियो मोहम्मद पहवर जे आवाज़ में अवां ॿुधी इस्माइल उदासी जी ख़ूबसूरत शाइरी। ऐं हाणे प्रोग्राम में शामिल करियूं था शाइरी। जी हाँ, उहा शाइरी जेका असांजे दोस्तनि मोकिली आहे, असांजे ॿुधंदड़नि मोकिली आहे। सभ खां पहिरियां ख़ूबसूरत शाइर रहमत सुमरो जो गज़ल शामिल कयूं था, जेको हुन असां ॾे मोकिलियो मेहड़ मंझां। मेरे बदन ते पातल लीड़ूं लिबास आहे, मेरे बदन ते पातल लीड़ूं लिबास आहे, ए इश्क हर गली में तुंहिंजो ई वास आहे। तो में फ़क़ीर पहुची सारा अमीर थी विया, हर ख़ासि आम बणियो हर आम ख़ासि आहे। जंहिंसां मिली दुनिया जा बातन थियनि था ज़ाहिर, ही दर्द पाण हिकिड़ो अहिड़ो हवास आहे। जोगियुनि खे कल्ह खे वई नागण नए नमूने, हिन मुंद बेसुरी में मुरली उदास आहे। दिल जी ग़रीब धरती उजड़ियल हुई मथां खां, दिल जी ग़रीब धरती उजड़ियल हुई मथां खां, मक़तूल मौसमनि में आयो उमास आहे। तूं थी पुछी त तो बिन आ कीअं नेठि छाहे, रहमत हक़ीर हॾा बेकार मास आहे। अब्दुल करीम गदाई जो ख़ूबसूरत गज़ल असांजे लूणखण मां अज़हर मुस्तफ़ा चूंड करे मोकिलियो। आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने, अहले चमन झुकी विया खीकार जे नमूने। मस्ताना टोर टलंदे दिलबर जे हर क़दम सां, फितना उथी खड़ा थिया तकरार जे नमूने। सुर्खी संस गलन जी चोरी मिली या गल खे ॻाढ़ो गुलाब थी पियो रुख़सार जे नमूने। अॼु ईद कर गदाई आख़िर जो उन सितमगर वींदे कया इशारा इक़रार जे नमूने। नई टही जे ख़ूबसूरत शाइर आसिफ़ ज़ेब मलाह असांजे मोकिलियो संदसि गज़ल। उमेदनि ते जीवन गुज़ारे जियां पियो, हलिया सनम तो सहारे जियां पियो। नई दिल लॻी जो नओं शौक़ जाॻियो, सितम सभु पुराणा विसारे जियां पियो। छॾे डायरी ते वही जा चपन जा, निशां से अखियुनि ते उतारे जियां पियो। पतो आहे पिरी तूं वरी कोन ईंदे, दिलासनि ते दिलि खे धुतारे जियां पियो। सफ़ा थी डिसंबर सितमगर न एॾो, बिना झूपड़ी जे सियारे जियां पियो। हुजे राति पूनम जियां हो पे रोशन, भले मां टुटल कंहिं सितारे जियां पियो। कॾहिं का सुखन जी वरी लहर ईंदी, अकेलो गमन जे किनारे जियां पियो। मतां शहर मां ज़ेब हू ईंदी हुजे, मतां शहर मां ज़ेब हू ईंदी हुजे। पियो जेको गुज़रे निहारे जियां पियो।
उमेदनि ते जीवन गुज़ारे जियां पियो, हलिया सनम तो सहारे जियां पियो। ख़ूबसूरत शाइर अयूब खोसे जो ख़ूबसूरत नज़म इहो चूंड करे मोकिलियो हैदराबाद जे हवाउनि मां कमल मेघवाड़। रुगो ईअं बि कोन आ त चंड खे भितियुनि मथां ॾिसी अखियूं सुतियूं रहियूं, गुलाब जहिड़ियूं मोहबतूं के ख़ौफ़ में पुसियूं रहियूं। रुगो ईअं बि कोन आ, रुगो ईअं बि कोन आ त खंजर ते खून जा सभई फुड़ा सुकी विया, कहर जी कारी रात में समूरा सिर झुकी विया। रुगो ईअं बि कोन आ त जाम शोरे जा सुबुह हुसन ते जा निसार थिया, चपनि जे कंहिं बहार ते हाउन कोरजी विया। रुगो ईअं बि कोन थियो, रुगो ईअं बि कोन थियो त पेर पेर जी तरी खुली विकामजी वई ऐं ज़ुल्फ़ ज़ुल्फ़ जी सॻी टकनि में मापजी वई। रुगो ईअं बि कोन थियो त घाव घाव जा पना सभई निहारजी विया, सिलियल रुतनि जे सोग खे विसारे सभु सुम्ही रहिया ऐं राति जे कहर पुठियां किथे न नेण के ॿरिया। रुगो हीअं बि कोन आ, कसम मिटी जे रूह जो चुमी चुमी जी चेल में खणी रसा विधा विया, बदन बदन जे शहर ते अज़ाब ई उभा थिया। तॾहिं बि झुंड झुंड में मिटी जे कुंड कुंड में गुलाब जहिड़ा ख़्याल ई शहादतूं क़बूल बि मिटी खे पूॼंदा रहिया। सॼे जहान लहे पिरी ज़हन सां सोचंदा रहिया, ज़हन सां सोचंदा रहिया। सकरन जे सरज़मी ता रोशन ज़फ़र राहू असां ॾे मोकिलियो ख़ूबसूरत ग़ज़ल। बिना अव्हां जे ख़ुदा ॾिसे थो निंडूं असां जूं जला वतन थई, बिना अव्हां जे ख़ुदा ॾिसे थो निंडूं असां जूं जला वतन थई, असां जे तन ते अञा बि ओढ़ियल विछोड़ ॼण को अछो कफ़न थई। ख़ुशी त ॼण हुई अव्हां जो पाछो अव्हां जे कढ सां लॻी पई आ, ख़ुशी त ॼण हुई अव्हां जो पाछो अव्हां जे कढ सां लॻी पई आ, असां जे दिलि जी उदास धरती निदोर सावण सॼो गगन थई। ही समुंड जहिड़ी उछल जवानी कंवल नदी में या सूंहं तुंहिंजी, लहर लहरा लिबास तुंहिंजो ही चंड नीरो सॼो बदन थई। हली त पायल में साह पए थो, खिली त तड़ ते पखी लहनि था, संभाल पंहिंजो वजूद कोरो त ॻोठ ते पियो अकन छकन थई। मिली त छेतन जियां छिली थी, वढी टुकी थी गुफ़्तगू सां, छिजण त तुंहिंजे पहाज हूंदी, कयो मूंसां इहो वचन थई। ही प्यार ॾींदे सकून मन खे, सुरूर तन खे गुरूर छॾ तूं, जवानी पनछण जी शाम काई, चयो पधर ते छणियल पननि थई। मतां अची तूं बिना वज़ू जे असांजे दिलि जे मुक़ाम अंदर, उते असांजो इश्क बुज़ुर्ग शहीद सूफ़ी थियल दफ़न थई। छॾी त भल छॾ तूं सिंध पंहिंजे विलायतन बि, छॾी त भल छॾ तूं सिंध पंहिंजी विलायतन जी बि माण मौसम, मतां लिखी पोइ ख़तनि में मूंखे त यार रोशन वतन वतन थई। प्रेमा हलो छोड़ियुस तू पूछी थो प्रेमा हलो छोड़ियुस जॾहिं शाम जो जाम खाली न हो रात रिमझिम हुई तुझी
जे साहन जे झीणन सुरन सा सुतल मुझे बिस्तर ते मुनकर का मौसम हुई तुझे कजलियन अखियन जे किनारन मथे मुझे चपड़न जी बेड़ी लगे हाँ उन्हें अखां अगे मां हलो छोरियुस सच पूछी जे सजण रूह ॾाढा रहण रेला कया दिल बि चाहियो घणो तुहीं जे वारनि जी कारी घटाउनि मझा वास वठंदो रहां बिन घड़ियनि लाइ सही वास वठंदो रहां बिन घड़ियनि लाइ सही तुंहिंजे आगोश जी सावरी शाम में कहीं रूपोश प्यासे मुसाफिर जिया मां पनाहूं वठा खन पली सही थक थोरो भञा दिल त चाहियो घणो तुहीं जे नेणनि जो निर्मल हेठां जो कियूं सदा मस्त धुनिया पाखड़ी रूह जेर मथां रथा रहन दिल त चाहियो घणो तुहीं जे बाहुनि जो कचड़ियूं ऐं कोमल बलियूं सूह सुरहाण जा सो संदेसा खणी मुंहिंजे तन ते सदा ये बिखरियल रहन हा मगर छा कजे हा मगर छा कजे तुहीं जे काकुल जे कैदी थियण खां अॻे कैद खानन में काई कशश हुई पिरी जे कवेई छिके दिल तमाणन घुरियूं तुहीं जूं सभु दिल भरियूं तुहीं जूं सभु दिल भरियूं हाँ मगर छा कजे हाँ मगर छा कजे तार जे दर्द खे पंहिंजी लज़त हुई जेका वेई छिके तूं पुछी थो फिरी मां हलियो छोरियुसि मां हलियो छोरियुसि
माहलो छोड़े माहलो छोड़े माहलो छोड़े। ही खूबसूरत आवाज़ हो अलहज ने ख़ास खेली जो अभी ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं आऊं जो मेज़बान हबीब लगारी अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार में जेकॾहिं अवी शामिल थियण चाहियो था त असां ॾे पंहिंजो मवाद मोकिलियो। जी हा, असांजो व्हाट्सअप नंबर आहे 031232453303। उन सां गॾोगॾु जेकॾहिं अवी असांजा प्रोग्राम ॿुधणु चाहियो था, उहे प्रोग्राम जेके अवी किन मजबूरियुनि सबबु न ॿुधी सघिया आहियो, हींअर यूट्यूब ते वञी सर्च कयो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो त जीअं अव्हांखे असांजा प्रोग्राम बर वक़्तु मिली सघनि। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। ऐं हाणे असीं पंहिंजे प्रोग्राम खे अॻिते वधायूं था। ख़बरनि जो जहान त ॾाढो तवील आहे। जेका बि ख़बर अचे थी जीव खे झोरे थी विझे। शागिर्द हिकु पासे सरापा एहतिजाज बणियल आहिनि त ॿिए पासे शागिर्दनि ख़िलाफ़ु कार्रवाइनि जो सिलसिलो बि हलंदड़ आहे। क़ाइद आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद मां MPhil कंदड़ शागिर्द सनाउल्ला हमान चांडियो खे लाहौर मां खंभियो वियो, जंहिंखे पंजाब पुलिस अदालत में पेश कयो आहे। उन सां गॾोगॾु संस चइनि साथियुनि खे पिणु खंभियो वियो हो, जिन खे पिणु पेश कयो वियो आहे। पर इहा त ख़ुशी जहिड़ी ॻाल्हि आहे जो हुनजी गिरफ़्तारी ज़ाहिर कई वई आहे। न त असां वटि केतिरा ई वजूद खंभिजी विया आहिनि जिन जो अञा ताईं पतो बि कोन्हे, जंहिंजा वारस सरापा सूर बणजण खां पोइ हाणे सरापा एहतिजाज बि बणियल आहिनि। सिंध सभा जो काफ़िलो उॿावड़े था थिए वरी वापसि मोटायो वियो। उन्हनि जो एहतिजाज हैदराबाद प्रेस क्लब अॻियां अॼु बि जारी आहे। हुनजो मुतालबो सिर्फ़ु इहो ई आहे जो प्यारनि खे आज़ादु कयो वञे। हू प्यारनि जी आज़ादी जो हक़ घुरनि था, ॿियो भला छा था घुरनि। मौजूदा हुकूमत अचण खां पोइ हीउ मुल्क वॾनि वॾनि बहराननि मां गुज़रे पियो। उहे बहरान अहिड़ा आहिनि जेके पुॼाणी ते पुॼण जो नालो ई नथा वठनि। हिकु पासे महांगाई वधी आहे त ॿिए पासे टमाटो लहण खां पोइ सिंध में टमाटे जो अघु बि घटिजी वियो आहे, जंहिंजे करे आबादगार मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मथां वरी हुकूमत बि इहो फ़ैसिलो कयो आहे हाणे पेट्रोल जा अघ बि वधाया वञनि। 12 रुपयनि ताईं पेट्रोलियम जा अघ वधाइण जी सिफ़ारिश कई वई आहे। यकीनन 12 रुपया त कोन वधाईंदा, पर तंहिं हूंदे बि 5 खां 7 रुपया वधाए सघनि था। तब्दीली सरकार ते भला कहिड़ो भरोसो। उन सां गॾोगॾु हद दख़लनि ख़िलाफ़ु ऑपरेशन जी आड़ में क़दीम वसनियुनि खे बि ठाहियो पियो वञे, जेको वॾो अलमियो आहे। हिकु पासे महांगाई बुख बदहाली आहे त ॿियो पासो कुझु ईअं आहे जो माण्हुनि खे नौकरियुनि मां कढियो पियो वञे। खोसकी शुगर मिल इंतिज़ामिया पिणु बिना कंहिं नोटिस जे मिल जे 300 मां 250 मुलाज़िमनि खे कढी छॾियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ु मुलाज़िमनि कल्ह एहतिजाजी मुज़ाहिरो पिणु कयो, जिन जी अॻुवाणी मुर्तज़ा बशीर, ग़ुलाम मोहम्मद खोसो, अब्दुल रशीद भूत ऐं ॿिया करे रहिया हुआ। मुलाज़िमनि चयो, असांजे घरनि में फाका कशी आहे। बिना कंहिं नोटिस जे असांखे बेरोज़गार बणायो वियो आहे। हाणे कोरोना जी सूरत हाल बावजूदि जॾहिं स्कूल खुली रहिया आहिनि, तॾहिं पढ़ाई वारो अमल शुरू करण जी तमन्ना ज़रूरु जागी आहे। पर सिंध हुकूमत इहो बि फ़ैसिलो कयो आहे त सिंध में ग़ैर ज़रूरी ऐं घटि दाख़िलाउनि वारनि स्कूलनि खे ख़तमु कयो वेंदो। ग़ैर ज़रूरी स्कूलनि खे ख़तमु करण वारो फ़ैसिलो इन करे बि बहितर आहे जो केतिरा ई स्कूल अहिड़ा आहिनि जेके बासरनि जे चवण ते ठाहिया विया, छो त हुननि खे उताकनि लाइ इमारतूं थिए खपियूं। पर घटि दाख़िलाउनि वारनि स्कूलनि खे ख़तमु करणु नाइंसाफ़ी हूंदी।
सोशल मीडिया ते हिकु ख़बर नज़रुनि मां गुज़री हुई जंहिंमें हो त कंहिं ॻोठ में स्कूल हो ऐं स्कूल में सिर्फ़ु हिकु शागिर्दियाणी पढ़ंदी हुई। उन जे करे उस्ताद ईंदो हो ऐं उहो स्कूल हलियो पए। ऐं उन वक़्तु हुतां जी हुकूमत इहो पिणु हुकुम ॾिनो हो त जेसिताईं इन में स्कूल में इहा शागिर्दियाणी पढ़ंदी रहंदी तेसिताईं स्कूल हलंदो रहंदो। कुझु रियासतूं अहिड़ा बि फ़ैसिला कंदियूं आहिनि, पर असां वटि ईअं आहे जो मुर्गे स्कूल ई बंदि कया था वञनि। केॾो वॾो अलमियो आहे दोस्तो। मिठीअ में बेदर्दी सां क़तल थियल बबीता सां लजा लुट जी तस्दीक थी आहे ऐं इहा बि तस्दीक थी आहे त वाक़े में हिकु ॿी औरत बि मुलविस हुई। डीपलो वासी डूंगर ऐं 6 साली बबीता जा कुझु अरसो अॻु टंगियल लाश हथ आया हुआ, जिन जी मेडिकल रिपोर्ट पिणु पधरी थी आहे, जंहिंमें नारी सां ज़्यादती जो इंकशाफ़ थियो आहे ऐं इहो पिणु इंकशाफ़ थियो आहे त ज़्यादती बाद खेसि क़तल कयो वियो। गिरफ़्तार थियल पुलिस ऑफिसर ऐं रक्षा ड्राइवर जा जुज़ा मैच न थिया आहिनि। वारसनि पारां सैंपलनि ते ख़दशा ज़ाहिर कया विया आहिनि। शुरूआती रिपोर्ट में चयो वियो आहे त नारी खे फाहो ॾियण लाइ इस्तेमालु कयल अगट मां बि 2 ॼणनि जा जुज़ा मिलिया आहिनि। वधीक जांच हले पई ऐं उमेद आहे त कॾहिं न कॾहिं इंसाफ़ ज़रूरु थींदो, छो त अहिड़नि वाक़िअनि में जेकॾहिं इंसाफ़ थिए त पोइ को कॾहिं ज़्यादती जी कोशिश बि न कंदो। सिंध जूं बदतर थी वियल मुआशी हालतूं जे उनवान सां प्यार अली चांडियो लिखे थो। हिन ताईं सिंध जे विरहाङे खां अॻु अंग्रेज़नि बरे सग़ीर जे ख़िते ते हुक्मरानी वक़्तु पंहिंजूं इंतिज़ामी सलाहियतूं घणे क़दुरु सिंध में इस्तेमालु कयूं। जिते गोरनि मथां कुझु सुवाल उथिया त सिंध में एॾी दिलचस्पी छो? मोट में गोरनि वटि इहो ई जवाबु हो त सिंध दुनिया जो इहो ख़ितो आहे। शायदि उहो नामुमकिन आहे जो सॼी दुनिया में सिंध जहिड़ो को वसीलनि सां मालामाल ऐं ख़ुशहाल ख़ितो हुजे। हीअ त गोरनि जी सरकार जो जवाबु हो, पर हक़ीक़त इहा आहे त सिंध हज़ारे वरहनि जी तारीख़ में सदाईं सुखी ऐं सताबी रही आहे। सिंध जी महिमान नवाज़ी, आसूदगी, ख़ुशहाली ऐं वणज वापारु ॾेहां ॾेह मशहूरु रहियो आहे। सिंध ते धारनि जे हमले जो सबबु बि सिंध जी आसूदगी ऐं ख़ुशहाली रही। रुॻो अरबनि सिंध जी धन ऐं दौलत खे लूटण ऐं सिंधियुनि खे पंहिंजो ग़ुलाम बणाइण लाइ 14 भेरा हमला कया, जिन मां 13 हमला सिंधियुनि नाकाम बणाए छॾिया। सिंध जी फुरलूट ऐं खून रेज़ी करण सां गॾु सिंध जी धन दौलत, सोन ऐं चांदी फुरे खणी वञण जा दास्तान तारीख़ में अॼु बि मिलनि था। सिंध जे माण्हुनि पंहिंजी धरती ऐं वतन जे बचाव ऐं तहफ़ुज़ ख़ातिर म्याणनि मां तरारूं कढी विढ़ां त ज़रूरु कई आहे, पर सिंधी माण्हू जे अमन पसंदी बि दुनिया लाइ हिकिड़ो मिसाल आहे त सिंधियुनि समूरी तारीख़ में कॾहिं बि कंहिं पाड़ेसरी मुल्क ते अॻिराई करे हमिलो न कयो आहे। अहिड़े अमन ऐं आदर्श वारे ख़िते जूं माज़ी ऐं मौजूदा हालतूं ॾिसूं था त हिकु एॾो भयानक मंज़र साम्हूं अचे थो। हिकु सुखी सताबी सरसब्ज़ ख़िते जूं मौजूदा हालतूं एतिरो त बदतर बणियल आहिनि जो आज़ादी खां पलटो खाई ग़ुलामी वारे दौर खे तरजीह ॾियण सोचण ते मजबूर बणिजी विया आहिनि। ख़ुशहाल ख़िते जी अहिड़ी हालत करण में कंहिं ॿी धुर जो हथ न आहे, पर वरहण खां वारसी कंदड़ धुरियूं ज़िम्मेवार आहिनि जिन खे सरसब्ज़ ख़ितो सौंपियो वियो हो। हिन वक़्तु उहो शादाब ख़ितो सिंध दरपेश मसइलनि जे वर चढ़ियल आहे। तरक़ी बदिरां आवाम खे तबाही तरफ़ धिकियो वियो आहे। सोनी धरती जा वारिस बुख, बदहाली ऐं तंगदस्ती वारे हालतुनि सां विरहण खां जंग जोटियो वेठा आहिनि ऐं सूरत हाल हिते अची बीठी आहे त रोज़ानो कराची खां कंधकोट ऐं कमू शहीद ताईं ग़ुरबत, बुख, बदहाली ऐं बेरोज़गारी जे मारियल माण्हुनि तरफ़ां आबघात करे ज़िंदगी जा ॾिया गुल करण जहिड़ा वाक़िया रोज़ जो मामूल बणिजी विया आहिनि। अॻु धरतीअ धन जी आसूदगी ते दुनिया मिसाल ॾींदी हुई, हाणे हालतूं बदतरीन थींदियूं पियूं वञनि। ॾहाकनि खां सिंध ते हुक्मरानी कंदड़ वज़ीर ऐं मशीर ठगी वसीले ग़रीब ग़ुरबत सटियल माण्हुनि खे अञा वधीक अज़ाब में मुब्तला करण ऐं पंहिंजा खीसा भरण जी किरत में रुधल आहिनि।
सिंधियुनि सां वॾे में वॾी बदनसीबी इहा आहे जो उन्हनि समूरनि वसीलनि ते संदन मालिकी जो हक़ हासिल कोन्हे जेके वसीला सिंध धरती में मौजूदु आहिनि। कुदरती नेमतनि मैदनी वसीलनि बंदरगाहनि ते बि सिंधियुनि जी मालिकी कोन्हे। उन सॼी हक़ीक़त जा ज़िम्मेवार उहे वाघ धणी आहिनि जेके अॼु बि इक़्तिदार ते क़ाबिज़ आहिनि। ज़ुल्म संदो अंधेरो टोड़े रोशन ॾियड़ो ॿारे छॾिबो मंज़िल माणे लोचे लोड़े पंहिंजो हीअड़ो ठारे छॾिबो। हिन गीत खे पसंदि कयो आहे डोगरी खां सरदार अली शाह ऐं सूफ़ी साहब। ॾाढा डूंगर डोरे हलजो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो लांग वधाए सूर्य हलजो लांग वधाए सूर्य हलजो डोरे डूंगर डारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो। खोटो खोटो ऊनियूं खायूं मेरो मंदो मारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो लांग वधाए सूर्य हलजो लांग वधाए सूर्य हलजो डोरे डूंगर डारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो। जो चंग वॼायूं दुश्मन मारे मात करायूं आज़ादीअ जो चंग वॼायूं दुश्मन मारे मात करायूं बेसक ॻोढ़ा रेटा पायूं बेसक ॻूढ़ा रेटा पायूं उॾंदड़ ॿेड़ो तारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो लांग वधाए सूर्य हलजो लांग वधाए सूर्य हलजो डोरे डूंगर डारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो। मुनवर जंग त जारी रहंदी ॾिसंदी दुनिया सारी रहंदी मुनवर जंग त जारी रहंदी ॾिसंदी दुनिया सारी रहंदी रात न काई कारी रहंदी रात न काई कारी रहंदी धरतीअ ते रत हारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो गैरन बस्तूं छोरे हलजो लांग वधाए सूर्य हलजो लांग वधाए सूर्य हलजो डोरे डूंगर डारे छॾिबो ॾाढा डूंगर डोरे हलजो
हीअ ख़ूबसूरत आवाज़ हो सजण सिंधी जो। ऐं हाणे प्रोग्राम में सिलसिलो शामिलु करियूं था हिकु शाइर में असीं जंहिं शाइर जी शाइरी पेश करे रहिया आहियूं उहो नामवर इनकलाबी शाइर आहे, जी हा, हलीम बाग़ी। असां अव्हां लाइ संस शाइरी किताब अड़े शहर जाना मां चूंड कई आहे। सभ खां पहिरियां हलूं था गज़ल तरफ़। संस गज़ल आहे त असांजी बि जिए भला को जहाँ में सदा ई निशां ते सदा इम्तिहा में। कॾहिं आंधी उलड़े कॾहिं कड़के बिजली, किथे हिकु खरयो आहे मुंहिंजी आशिया में। पहिरीं छा कजे पल उॾाणा वञनि था, पहिरीं छा कजे पल वञनि था उॾाणा, हलियो आहे अॼु छा रखियो आहे सुभां में। न का आरज़ू आहे न का जुस्तजू आहे, किथे कारवान वक़्तु ना मेहरबां में, किथे कारवां वक़्तु ना मेहरबां में। कॾो का सुका सर अड़े मिर्ग मर्ख, अड़ाए उभो आहे अखियूं आसमां में। वरी जे वलोड़नि मुझाए रखियो आहे ग़म इश्क, हाणे रहियो छा असां में। हू हालार जा पुट हू मियाणी हू टलटी, असां जूं निशानियूं सॼे गुलिस्ता में। उहो ई कटारा उहो ई उलारा, अञा तीर आहिनि असांजे कमा में। सितारा न चवंदा त छा तूं नहीं ते, अड़े यार छॾ वेई वही राय कामे। ॿ टे गीत वारियमि ॿ टे फूल, ॿ टे गीत वारियमि ॿ टे दीप ॿारियमि, ॿ टे फूल हारियमि तुंहिंजी आजियां में। या वरी पंहिंजे ॿिए गज़ल में बाग़ी चए थो, किरोड़नि जी अख में खुतल कान जी, असांजी मोहबत पे निशान जी। अड़े दिल वरी तो ते ही दाग़ दाग़, को अॼुकल्ह टिकियल आहे महिमान जी। हड़े हम सफ़र पंध पिया दग लॻा, उॾाए दगन धूड़ तूफ़ान जी। शरारा शरारा थी पवंदो जहाँ, इशारा इशारा कहिं इम्कान जी। न मेहूं मुयूं न मेहर सुतो, न मेहूं मुयूं ऐं न मेहर सुतो, इझी गंढ गिड़िया इझे गंढ गड़िया कह गमसान जी। मुसाफ़िर मतां महल वेंदी रहे, रहे प्यार पंहिंजो पशेमान जी। ॿ टे पहर आ राति चंड जी चरिया, वरी की न मिलंदो ही देहदान जी। असांखे सोभ जो या हार जो को भरवसो नाहे, सदाईं सोभ लाइ सोचे सो माण्हू छा छसो नाहे। अड़े ज़िंदान में वाड़ियल सिरह फूलार जी वैया, ऐं तुंहिंजे कंठ में फाथल को नग़मो ई फुटो नाहे। कसर निसरन खुंभल विखरन जहिड़ो त निराली आहे, घड़ी का बेवड़ी नाहे ऐं को ॾींहुं कसो नाहे। अला माल्हण जी माल्ह जी वयूं हिन पोइ जी लामूं, तोखे वाहूंदे जी रुत जो छा सचपुच तोखे पतो नाहे। मिले जो महल मोचारी त पोइ तोखे ॾसींदासीं, असांजे दिलि बि घर कंहिं जल परी जो आहे दड़ो नाहे। कहीं तुंहिंजी कथा चोरी भुलियल सारोणियूं उथलियूं, कहीं तुंहिंजी कथा चोरी भुलियल सारोणियूं उथलियूं, कॾहिं के पूर पलटिया तुंहिंजो छड़ियो किथ किसो नाहे। वरी था कष्ट कह खां काटजनि ऐं रातियूं निपरनि, सधन जे रुञ में भूरी दिल भला छा छा सठो नाहे। उहे पूरा पना आख़िर ॿुधाए छा ॿुधाईंदा, जो कारी राति में जिन कुझु सठो नाहे ॾिठो नाहे। संगीननि खां पुछो जिन ते असांजो खून लिथियल आहे, ऐं तीरनि खां पुछो जिन मां कोई दिलि खां गुथो नाहे। चरी दिलि तुंहिंजे तारनि ते भला ही कहिड़ी थरथर आहे, चरी दिलि तुंहिंजे तारनि ते भला ही कहिड़ी थरथर आहे। न कंहिं सूर सांढण जो असां में हौसलो नाहे। ही संघरनि जी मौसम सदाउनि जी मौसम, ही ताज़ीर जी रुत वफ़ान जी मौसम। उहे जाम जा ढुक उहे जग वराका, कजे छा खड़ी आहे कज़ान जी मौसम। असांजे ई रत सां किरड़ो कोरिया, वरी आ बहान जी मौसम। जे जलंदो त झूना गढ़ हाण जलंदो, आचारण जे चित में चिताउनि जी मौसम। जा हलंदे ई बदिले जा खिलंदे ई मटिजे, सा तुंहिंजी अखियुनि जी अदाउनि जी मौसम। अव्हां जे अखियुनि खां वठी धार ताईं असां लाइ ख़ताउनि जी मौसम। अला कोन ॼाणे पिरी केरु माणे, गुलाबी गुलनि जे फिज़ाउनि जी मौसम। बहारनि जी मुंद पंहिंजे वारे ते ईंदी, लुटींजे हली आहे सज़ाउनि जी मौसम। जिगर धूर बणियो अखियूं दूंहं बणियो, ॾिठी अथऊं दुआउनि जी मौसम।
खड़ी दिल जी थर ते नई का चंपेली अची वे शराबी हवाउनि जी मौसम। जॾहिं जूर गागिन पलर खे पुकारियो त घर घर ते बरसी घटाउनि जी मौसम। पंहिंजे नज़म में हलीम बाग़ी लिखे थो, कारूं झरजी कोर मथे को साओ पीलो मोर नचे, हू भूरो भूरो बादलड़ो बेराह मुसाफ़िर जा भटके। ॾिस सर में आहे साह पियो थियो गोड़ गजे थो मींहुं वसे, लहंदड़ सिजे लामन में का शाम हुई शमशान हुयो, हिन राति जे कारे रूप अंदर को पिरह संदो पैगाम हुयो। मुंह मीर महल जा मां कोठी ए राति संदो अंजाम हुयो, किरणूं डंडे झिरणे में ईअं आहे चिभियो ॼण तीर खुपियो, हो नासी रंग जी नए हली को गोरहाड़ो आ गुल उगियो, वलहार सॼो आ वासे पियो, इंसान उथियो इंसान उथियो। ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा, मखदूम बिलावल खेचे जा ओ गलती जा धनी का बाहर कह। ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा, मखदूम बिलावल खेत जा ओ गलती जा धनी का बाहर कह। ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा। वस्तु गोठ उजाड़ ॾिसी ऐं लाशन जा सत माड़ ॾिसी, मुंहिंजो तजगरी फटजी वियो, मुंहिंजो त कलेजो कटजी वियो, हर रोज़ धड़कन ते गोलियूं, हर शाम लहू सां थी होलियूं, रत मंझि रज़ाज ॻाढ़ो आ, ॿियूं जे त कपार में काढ़ो आ, हू मां रज़ा जी तड़पे पई, शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा। तैं वक्त मुंहिंजन प्यारन जो वेचारन जो बकरारन जो, शेरन सां छातियूं छाणियूं जो, सीनन ते बंदूकूं ताणियूं जो, पटकन जे वड़न खे फाड़ियो वियो, पोतन जे पलन खे साड़ियो वियो, लाशन जा ऐं ताज झुलिया बदमाशन जा, बस्ती पे कड़ी छा कबा। ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा।
तुंहिंजो शह पर मोड़ ॾिठो हिन जूअ सां तुंहिंजो जोड़ ॾिठो मूं ॾिसंदे तोखे परखियो हो तूं भटकियल रूह बिलावल जो हित बान जे कपरे आयो हुए बेडो निधन को खायो वे ओ आज़ादन जा मतवाला ओ चांडो कन जा रखवाला अज अज़मत जे महराबन में मुंह शीश झुकायो सजदन में ओ मुहिंजा भावो मुहिंजा रज़ा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा हारन नारन सां से साॻिया आहिनि अंधेर अञा रोटीअ जे घुरण ते कार मिले लोईअ जे बदिरां मार मिले अॼु हुन जी धीउ खड़ाए रो पर पुट वडेरे जो अज डांग बोहन जा छोड़ा व्या डंडा पुलिस जा तोड़ा व्या सीरत में लत पत फर्श मथा ऐं लोही शीखुन जे पुठियां हलीम बाग़ी जी ख़ूबसूरत शाइरी ऐं शफ़ी फ़क़ीर जे सदा हयात आवाज़ सां अॼोके प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻे दुआ सां ॾींदा इजाज़त वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंधु मुहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंधु मुहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत समाज इक़्तिसादियात तारीख़ क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि दानिश्वरनि सहाफ़ियुनि उस्तादनि वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। एक नए सुबह जी शुरुआत जो पड़ाडो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।